ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। पाकिस्तान जी बी मवासलाती सैटेलाइट पाकसेट MM1 लॉन्चिंग लाइ तैयार आहे। सैटेलाइट ज़रिए ॾूराहनि इलाइक़नि में इंटरनेट फराहमी जे ख्वाब खे साबियान कयो सघिजे थो। जदीद मवासलाती सैटेलाइट ख़मीस ते ख़ला में मोकिली वेंदी। ही सैटेलाइट पाकिस्तानी साइंसदाननि ऐं इंजीनियर्स जी अणथक मेहनत जो नतीजो आहे। स्पार्को जो चवणु आहे पाकिस्तान जी बी मवासलाती सैटेलाइट पाकसेट MM1 लॉन्चिंग लाइ तैयार आहे। सैटेलाइट ज़रिए ॾूराहनि इलाइक़नि में इंटरनेट फराहमी जे ख्वाब जे साबियान मुकम्मल थी वई आहे। जदीद मवासलाती सैटेलाइट ख़मीस ते ख़ला में मोकिली वेंदी। ही सैटेलाइट पाकिस्तानी साइंसदाननि ऐं इंजीनियर्स जी अणथक मेहनत जो नतीजो आहे। स्पार्को जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। पाकिस्तान जी बी मवासलाती सैटेलाइट पाकसेट MM1 लॉन्चिंग लाइ तैयार आहे। सैटेलाइट ज़रिए ॾूराहनि इलाइक़नि में इंटरनेट फराहमी जे ख्वाब जी साबिया मुमकिन आहे, जॾहिं त जदीद मवासलाती सैटेलाइट ख़मीस ते ख़ला में मोकिली वेंदी। स्पार्को पारां ॼाणायो पियो वञे त ही सैटेलाइट पाकिस्तानी साइंसदाननि इंजीनियर्स जी अणथक मेहनत जो नतीजो आहे। अवां खे ॿुधायूं पिया पाकिस्तान जी बी मवासलाती सैटेलाइट पाकसेट MM1 लॉन्चिंग लाइ तैयार आहे।